नहमदहु व नसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सूरतुल बकरा आयत नंबर 77 खां वठी 182 तर्जुमो रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम लैसल बिर्र न आहे नेकी या न आहे भलाई इहा अन तुवल्लू त तव्हां फेरियो वजूहकुम चेहरा पंहिंजा यानी तव्हां पंहिंजो रुख़ करे छॾियो क़िबलल मशरिक़ जानिब ओलह जे वल मग़रिब या मग़रिब जे या ओभर जे यानी इहा नेकी न आहे त तव्हां पंहिंजो रुख़ या पंहिंजो चेहरो मशरिक़ या मग़रिब जी जानिब कयो वलाकिन्नल बिर्र ऐं पर लेकिन नेकी छा आहे मन जेको आमन बिल्लाही ईमान आणे अल्लाह ते वल यौमिल आख़िरी ऐं आख़िरत जे ॾींहं ते वल मलाइकती ऐं फ़रिश्तनि ते वल किताबी ऐं किताब ते वन नबीन ऐं नबियुनि ते व आतल माल ऐं ॾे पंहिंजो माल अला हुब्बिही उन जी मोहबत जे बावजूद ज़विल क़ुर्बा क़ुराबतदारनि खे यानी पंहिंजे रिश्तेदारनि खे वल यतामा यतीमनि खे वल मसाकीन मिसकीननि खे वब्न सबील ऐं मुसाफ़िरनि खे वसाइलीन सवाल करण वारनि खे वफ़िर रिक़ाब ऐं गर्दनुनि जे छॾाइण में यानी उहे माण्हू ई पहिरीं त हूंदा हुआ ग़ुलाम उन्हनि खे आज़ादु करण जे लाइ पर हाणे अॼु जे दौर में ग़ुलाम न आहिनि तंहिं करे अगरि को कर्ज़ी आहे जंहिंते कर्ज़ु आहे त उनजो कर्ज़ु छॾाए कंहिंजी ज़मानत अदा करणी आहे उनजी ज़मानत ॾेई जीअं जेल में कुझु बेगुनाह कैदी आहिनि त उन्हनि जी ज़मानत भरे छॾे कंहिंजो कर्ज़ु लाहिराए वठे त अहिड़ी तरह सां अॼु जे ज़माने में हेल्प करे सघिजे थी फिर रिक़ाब में अची वेंदो व अक़ाम सलात ऐं क़ाइम कनि नमाज़ व आत ज़कात ऐं अदा कनि ज़कात वल मूफ़ून बि अहदिहिम ऐं पूरा कनि पंहिंजा वादा इदा आहदू जॾहिं वादा कनि वसाबिरीन ऐं सब्र करण वारा फिल बासाई तकलीफ़ तंगी जे वक़्तु वद्दर्राई ऐं तकलीफ़ुनि में वहीनल बास ऐं लड़ाई जे वक़्तु जंग थिए उन वक़्तु उलाइकल्लज़ीन सदक़ू इहे ई उहे माण्हू आहिनि जिन सच चयो व उलाइक हुमुल मुत्तक़ून ऐं इहे ई उहे आहिनि जेके परहेज़गार मुत्तक़ी आहिनि नेकी जो क्राइटेरिया ॿुधाए छॾियो वियो त नेकी सिर्फ़ु इहो न आहे त मग़रिब या मशरिक़ जी तरफ़ पंहिंजो मुंहुं करे बंदोबस्तु निमाज़ पढ़ण में लॻो पियो आहे या सिर्फ़ु पंहिंजो रुख़ उन तरफ़ फेरे छॾे असल नेकी उहा आहे जेको अल्लाह ते ईमान आणे रोज़े आख़िरत ते तमामु अंबिया ते ईमान आणे उनखां पोइ पंहिंजो माल जेको उहो ख़र्च करे माल जी मोहबत जे बावजूदु ग़ुरबनि जेका ग़रीब ग़ुरबा रिश्तेदार जेको सवाल करण वारो कंहिंजो कर्ज़ु लाहिण पोइ निमाज़ूं क़ाइमु करे पंहिंजी ज़कात फ़र्ज़ु जेका आहे उहा अदा करे उनखां पोइ पंहिंजा वादनि अहदनि खे पूरा करे सब्र करण वारो सच चवण वारो इहो नेकी जो मयार ॿुधायो वियो आहे त इहे ई आहिनि जेके मुत्तक़ी परहेज़गार अल्लाह खां डिॼण वारा आहिनि या अय्युहल्लज़ीन आमनू ए ईमान वारो कुतिब अलैकुम फ़र्ज़ कया वियो तव्हां ते अलक़िसास क़िसास यानी अगरि को क़त्ल थी वञे बराबरि जो बदिलो वठणु क़िसास चइबो आहे बराबरि जो बदिलो वठणु फ़िल क़त्ल जे मामले में अल हुर्रु बिल हुर्री आज़ाद बदिले आज़ाद जे वल अब्दु बिल अब्दी ग़ुलाम बदिले ग़ुलाम जे वल उनसा बिल उनसा औरत बदिले औरत जे फ़मन पोइ जेको उफ़िय माफ़ करे छॾे लहू उनखे यानी कातिल जो जेको वली हुजे यानी मक़तूल जो वली यानी जंहिंखे मारियो वियो उनजो वली अगरि कुझु पोइ माफ़ करणु चाहे उनखे मिन अख़ी पंहिंजे भाउ जे यानी बदिरां जेको क़त्ल थियो उन बदिरां अगरि हू कुझु माफ़ करणु चाहे कातिल खे शयुनि कुझु बि फतिबाउम बिल मारूफ़ पोइ घुरिजे त उहो पैरवी करे उन ॻाल्हि जी दस्तूर जे मुताबिक़ यानी भले तरीक़े सां व अदा पोइ अदा करे इलाही तरफ़ उन जी बि एहसान सां गॾु यानी हिकिड़ो त क़िसास पोइ अगरि हू दियत जे मामले में दियत ते राज़ी थी वञनि त पोइ घुरिजे त उहो उन्हनि खे बहितरीनु तरीक़े सां अदा कयो वञे
ज़ालिक इहो आहे तख़फ़ीफ़ अलाह ताला जी तरफ़ां हिकिड़ी क़िस्म जी सम्झो छूट आहे। अलाह तव्हां ते कमी कई आहे हिकिड़ी ॻाल्हि में, थोरी अलाह ढील ॾिनी आहे। तख़फ़ीफ़ुन मिन रब्बिकुम, तव्हांजे रब जी तरफ़ां इहा तख़फ़ीफ़ आहे। व रहमत ऐं रहमत आहे। फ़मन इक़्तदा, पोइ जेको हद खां गुज़रंदो या सरकशी करे बाद पोइ ज़ालिक इन ॻाल्हि खां, फलहू त पोइ उन जे लाइ आहे अज़ाबुन अलीम, अज़ाब दर्दनाक। वलकुम ऐं तव्हांजे लाइ फ़िल क़िसास, बराबरी जो बदिलो वठण में हयातुन ज़िंदगी आहे। या उलिल अलबाब, ए अक़ल वारो, लअल्लकुम शायद के तव्हां तत्तकून तक़वा इख़्तियार कयो। कुतिब अलैकुम, लिखियो वियो तव्हांजे मथां या फ़र्ज़ कयो वियो तव्हांजे मथां, इज़ा हज़र अहदकुम, हाज़िर थिए या अची वञे हिकिड़े खे तव्हां मां अलमौत, मौत जो वक़्तु, यानी जॾहिं क़रीब थी वञे मौत या जॾहिं नज़दीक अचे मौत जो वक़्तु, कंहिं बि हिक खे तव्हां मां यानी मौत जी कैफ़ियत में आहे को बंदो, तरक ख़ैरा, अगरि हू छॾे थो पंहिंजे तरके में कुझु माल, ख़ैरा जो मतिलबु हिते माल आहे। निल वसीयतु लिल वालदेनी, पोइ घुर्जे थो उहो वसियत करे वञे पंहिंजे वालदेन जे लाइ, वल अक़रबीन, रिश्तेदारनि जे लाइ, बिलमारूफ़, दस्तूर जे मुआफ़िक़, हक़न अलल मुत्तक़ीन, इहो हक़ आहे मुत्तक़ीन ते, जेके परहेज़गार आहिनि उन्हनि जे मथां अलाह जी तरफ़ां इहो हक़ आहे त पंहिंजे छॾियल माल जी बहितरीन तरीक़े सां जीअं अलाह ताला रखी आहे वसियत करे वञे। फ़मम बदल हू, पोइ जेको बि उनखे बदिलींदो, बाद मां समियहू, पोइ उनखे ॿुधण खां पोइ कंहिंखे वसियत खे, फ़इन मां, त बेशक इस्मुहू, गुनाह उनजो, अलल लज़ीन, उन्हनि माण्हुनि ते आहे, युबद्दिलूनहू, जिन उन्हनि खे बदिलियो। इन्नल्लाह, बेशक अल्लाह, समीउन, ख़ूब ॿुधण वारो आहे, अलीमुन, ख़ूब ॼाणण वारो आहे। फ़मन, पोइ जेको ख़ाफ़ ख़ौफ़ रखे, मिन मूसिन, वसियत करण वारे खां, जनफ़न हक़ तलफ़ी जो, औ या इस्मन के, या इस्मन गुनाह जो, फ़अस्लह, पोइ घुर्जे त उहो इस्लाह करे, बैनहुम, दरमियान उन्हनि जे, फला, पस न, इस्म अलही, गुनाह आहे उन ते, इन्नल्लाह, बेशक अल्लाह, गफ़ूरुर रहीम, निहायत बख़्शण वारो, तमामु बख़्शण वारो, निहायत रहम करण वारो आहे। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक, अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत, अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।